नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त MS तालका अस्पताल अरबाब मलिक पारां सहाफ़ी जे किरदार कशी ऐं अस्पताल अंदर सहाफ़ी जे अचण ते लॻायल पाबंदी ख़िलाफ़ घोटकी जे कलम धणियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जो प्रेस क्लब घोटकी में हिकु हंगामी इजलास में घोटकी जे कलम धणियुनि अल्लाह वरायो बोज़दार, नियाज़ चन्ना, ज़फ़र अहमद सिद्दीकी, आज़ाद मेहर, मुश्ताक शाही लिगारी, यूनस भुट्टो, मज़हर अहमद सिद्दीकी, अब्दुल हई सावंद, एहसान कलोड़ो, सियासी समाजी अगवान ख़ालिद लाखो, सईद जमाल शाह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अगवान MS तालका अस्पताल अरबाब मलिक पारां सहाफ़ी अल्लाह वराए बोज़दार जे कंदड़ किरदार कशी ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त आचर ॾियारे MS घोटकी हटायो, घोटकी बचायो तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो। इजलास बाद सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अगवान पारां प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां एहतजाज मुज़ाहिरो कंदे वॾे वज़ीर सिंध ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त फौरी तौर ते MS घोटकी जी करप्शन जी जांच करे खेसि फौरी तौर ते हटायो वञे, अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।